नाज़रीन, भान सईदाबाद जी अवाम पेट्रोल जे अघनि में वाध वारे फैसले खे अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था अब्दुल्ला मेमण जी ही रिपोर्ट। सईदाबाद शहर में मौजूद आहियूं जेकी वफ़ाक़ हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जा अघ चोट ते चाढ़े छॾिया आहिनि। उथंदे तारीख़ में पहिरियों दफ़ो ही जेको 25 रुपया पेट्रोल चाढ़े छॾियो अथनि ऐं किरोना सटियल अवाम जी चेल चिबी करे छॾी अथनि। अचो त इन सिलसिले में शहरनि खां पंहिंजा वीचार वठूं त हुननि जो छा चवणु आहे पेट्रोलियम शयुनि जे बारे में। हिकिड़े झटके में 20-25 रुपया जेको तेल चाढ़ियो अथनि इहा सफ़ा नाइंसाफ़ी आहे ऐं ग़रीब माण्हू जे मथां वॾो ज़ुल्म आहे ऐं ज़्यादती आहे। उन्हनि जे मथां एॾो भार विधो वियो आहे जो ग़रीब माण्हू 2 वक़्त जी मानी त कोन पियो खाई सघे पहिरियां, पर हींअर त सफ़ा बेरोज़गारी आहे, लॉकडाउन आहे, ॿियो माकड़ आहे। इहो ग़रीब आवाम जे मथां एॾो भार विधो वियो आहे जो ग़रीब माण्हू सुख जो साह बि नथो खणी सघे। में कॾहिं न आहे चढ़ियो तेल, हे पहिरियों चकर तेल चढ़ियो आहे। एॾी मांग त छो कई अथव? ग़रीब माण्हू काॾे वञे? कमाए थो 500 रुपया पूरी नथी पए। ग़रीब माण्हू काॾे वञे? एॾी मांग त छो कई अथव? हर शइ लाहे वञे, ग़रीब माण्हू काॾे वञे? कुझु रियात रहम कयो ग़रीबनि सां। अफ़सोस एक तरफ़ ही जेको कोरोना मर्ज़ आहे उन हवाले सां जेको आहे अवाम परेशान आहे। कोरोना जे करे अवाम पर मुआशी तौरु हिकिड़ो गुरबत सबबु अवाम जेको आहे बदहाली जो शिकार आहे। मथां वरी तारीख़ी जेको हिन पेट्रोल जे फ़ी लीटर ते 25 रुपया जेका वाध हुकूमत कई आहे, अफ़सोस थो थिए त इन हुकूमत खे परवाह न आहे ऐं अवाम जो छा इन 25 रुपये सां महांगाई जेको आहे उरूज ते हर शइ जेका महांगाई जा जेके नज़र पिया अचनि असांखे हुकूमत खे के अपोज़िशन वारा भी जेके ख़ामोश लॻा पिया आहिनि ऐं एतिरी महांगाई जे करे मूंखे अफ़सोस थो थिए। मां मुतालबो थो कयां हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत खां त ख़ुदारा हिन महांगाई जेको पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठो। जेको 25 रुपया तव्हां तेल ते वधायो आहे इहो अवाम जे लाइ हिकिड़ो ॾचो आहे वॾो।